बोज़दार वॾा भरिसां जेको सो टालपुर नंढा वट जिते मीरवाह जेको क़ئنال आहे उन जे जेके पुलूं आहिनि जेके उहे तक़रीबन केतिरनि सालनि खां वठी जेके शयूं आहिनि उन खां पोइ वरी न उन जी का मरमत थी आहे न वरी उन जो नओं जेको आहे पुल का तयारु कई वई आहे। उन हवाले सां हिन महिल असां मौजूदु आहियूं बोज़दार वॾा भरिसां टालपुर वॾा जे आम्हूं साम्हूं जेको मीरवाह क़ئنال जे साम्हूं ई ऐं उते हिन महिल असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे रहवासियुनि सां ते जेके ज़बून हाल जेका पुल आहे उन हवाले सां उनजो छा चवणु आहे छो त हिन जेके ज़बून हाल पुलूं आहिनि उन जे जेको सो इन हुजण जे करे काफ़ी जेको नुक़सान बि थियनि पिया ऐं काफ़ी ख़तरा बि आहिनि ऐं काफ़ी जेको सो वॾो नुक़सान बि पेश अची सघे थो। उन हवाले सां चओ त तुंहिंजे जेको सो आसपास जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ये पुल असांजी जेका आहे तक़रीबन 1970-72 जी ठहियल आहे असांजे ॼमण खां बि अॻु में जी। हाणे पुल जी उन खां ठहण खां बाद में कॾहिं जेका आहे हिन का मरमत थी आहे न कुझु। हाणे पुल जेका आहे उहा बिल्कुलु खस्ता हाल थी वई आहे जाड़ो कानो भितियूं टुटी वियूं आहिनि हेठां हिन जो हाल पुल जेके आहिनि उहे कमज़ोर थी विया आहिनि। हादसा जेके आहिनि भितियूं न हुअण जे करे रोज़ु मामूल बणिजी वियो आहे। हिकु दफ़ा रिक्शा किरी उनखां पोइ कार किरी आहे कॾहिं मोटरसाइकिलूं कॾहिं छा इलाही दफ़ा मतिलबु हादसा थिया आहिनि। आला अख़्तियारनि खां असां अपील था कयूं महिरबानी करे पुल जी मरमत कराए ॾिनी वञे या हिनखे नओं कराए ॾिनो वञे। हेठों चोरा लोहियूं तारूं था कढनि तर था कनि हेठि सॼो लोह था कढनि हेठों सफ़ा पुल ख़तरो आहे वॾो पुल जो ॿार असां खणी था अचूं पुल लुॾे थी सफ़ा पुल ठाही वञे। अपील आहे वज़ीर आज़म असांखे वॾी तकलीफ़ आहे ऐं महिरबानी कयो हे पुल सफ़ा ख़तमु लॻी पई आहे। असांजो हाल कोन्हे नंढड़ा ॿार अचनि था उहे किरनि था अची ऐं उन खां पोइ हाणे चिंकी 2-3 ॾींहं थी विया आहिनि उहा असांजी हाणे किरी पई आहे उहा कढी आहे असां हीअ पुल हिकिड़ी न पर घणियूं पुलूं आहिनि जेके उन्हनि जो बि हाल तमामु ख़राबु आहे ऐं महिरबानी कयो त असांखे इहो पुल जी सहूलियत ॾियो साईं। हितां जेको उठण ऐं हितां ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जा व्यूज़ ॿुधाइण जो चवणु आहे त बिल्कुलु ई जेको 60 खां 70 साल गुज़रण बावजूदि जेके हे पुलूं ठहियूं आहिनि उन जी का बि न मरमत थी आहे न वरी का नई सर तामीर थी आहे। उन्हनि अवामी आवाज़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिल्कुलु ई असांखे आला अख़्तियारनि ऐं हुकूमत खां अपील था कयूं त असांखे नई सर पुलूं तामीर कराए ॾिनियूं वञनि या नयूं पुलूं ठहिराए ॾिनियूं वञनि। कैमरामैन शाहिद जाफ़री सां गॾु एम सफ़दर प्यार अवामी आवाज़ TV बोज़दार। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk